नाज़रीन, इस्लामी दुनिया की पहिरीं औरत वज़ीर आज़म शहीद बेनज़ीर भुट्टो की 18वीं वरसी अॼु अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई पई वञे। कारकुननि जी आमद जो सिलसिलो जारी आहे। जलसे के सदर आसिफ अली ज़रदारी, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं ॿिया ख़िताब कंदा। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कयो था एजाज़ चांडो खां। एजाज़, इन हवाले सां वधीक छा अपडेट आहे? जी खदीजा, दुनिया की पहिरीं औरत वज़ीर आज़म शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो की 18वीं वरसी अक़ीदत एहतराम सां मल्हाई पई वञे। वरसी ते पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां शहीदनि जी ज़मीन गढ़ी खुदा भुट्टो में जलसो आम जो भरपूर कयो वियो आहे। तमामु वॾे जेका मक़दार में मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां पाकिस्तान जी कुंड कुर्श खां कारकुननि जा जलसा जी सूरत में हिते पहुची चुका आहिनि। कारकुन जलसे के पीपल्स पार्टी पाकिस्तान चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी, सदर आसिफ अली ज़रदारी, बीबी आसमा भुट्टो ज़रदारी, सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, बलोचिस्तान जो वॾो वज़ीर सरफराज बुख्ती, गवर्नर के फैसल करीम कंदी, पीपी सिंध जो सदर निसार अहमद खुड़ो, एमपीए जमील अहमद सुमरो, सोहेल सियाल समेत मरकज़ी तोड़े सूबाई अॻुवान शिरकत कंदा ऐं जलसे खे ख़िताब कंदा। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि खां जेके ॿाहिरों रखंदड़ जेका माण्हू हिते जलसेगाह में पहुता आहिनि ऐं उते उन्हनि जे लाइ हर ज़िले जे हवाले सां उन जूं कैंपूं लॻाई वियूं आहिनि ऐं उन्हनि खे उते तरसाए पियो। सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु विया आहिनि। 8,000 खां वधीक पुलिस एहलकार मुक़ररु कया विया आहिनि ऐं 300 रेडियस एहलकार मुक़ररु कया विया आहिनि। 90 खां वधीक थ्रू वाक गेट लॻाई वई आहिनि जिते ईंदड़ वेंदड़ माण्हू खां तलाशी वठी करे पोइ अंदरि जलसेगाह में छॾियो थो वञे। जलसो त शाम जो 6 बजे स्टार्ट थींदो ऐं 4 बजे ताईं तमामु वॾे पैमाने ते जेको आवाम अची रहियो आहे। जी खदीजा। एजाज़, वॾी महिरबानी अव्हां जी अपडेट खां आगाह करण जे लाइ।